नई दिल्ली। भारतीय अदाकारा राखी सावंत भारत जी वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के पाकिस्तान वञण जी धमकी ॾेई छॾी आहे। राखी सावंत पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते हिकु वीडियो जारी कई जंहिं में हू बेखणी एयरपोर्ट ते मौजूदु आहे। वीडियो में राखी सावंत धमकी ॾिनी त वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जेकॾहिं भारत में टिकटॉक तां पाबंदी न हटाई वई त मां पाकिस्तान हली वेंदसि, पाकिस्तान वञी शादी करे वठंदसि ऐं उते वञी हलवा पूरी खाईंदसि। राखी सावंत चयो त पूरी दुनिया टिकटॉक मां पैसा कमाए रही है, भारत में माण्हू बेरोज़गार वेठल आहिनि। मोदी साहिब वां बि डोनाल्ड ट्रंप जियां टिकटॉक तां पाबंदी हटायो। वीडियो में राखी सावंत पाकिस्तानी अदाकारा हानिया आमिर दीदार ऐं नरगिस सां मुलाक़ात जी ख़्वाहिश पिणु इज़हार कयो। यादि रहे त 2020 में मोदी हुकूमत डेटा सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे टिकटॉक समेत 58 ॿियनि चीनी मिल्कियती ऐप्स ते पाबंदी लॻाए छॾी आहे। उन्हीअ खां अॻु राखी सावंत पाकिस्तान जे मशहूरु अदाकाराउनि खे डांस बि चैलेंज बि ॾिनो हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।